दोस्तों अची वियो शमन अली मीराली जो धमाकेदार एल्बम। ही एल्बम छा मूंखे ख़बर आहे कहिड़े साल में रिलीज़ थियल आहे। ही एल्बम 1997 में रिलीज़ थियल आहे। हिन एल्बम जा बोल आहिनि अची दीदार करायो जानी वही धकड़े साहब जी शाइरी आहे। ऐं उन खां पोइ मशहूरु कलाम ॿियो ज़रे ज़रे ने न मेहणा दिलि टुटी पवंदी। उन खां पोइ ख़ुशबू वारी पेन ॾेई वियो हिकिड़ो प्यारो माण्हू। ऐं मां त मिनथूं कयां थो मिलण लाइ जहिड़ा खोड़ सारा कलाम इन में रिलीज़ थियल आहिनि। ऐं शायदि ही अव्हां ॿुधो बि हूंदो त ही केॾो सुपर हिट एल्बम आहे। ऐं उन खां पोइ हिकु ॿियो एल्बम बि आहे जेको नाज़ प्रोडक्शन जो पहिरियों एल्बम चयो वञे थो, 37 पंटीह। ही एल्बम तमामु बहितरीनु ऐं सुपर हिट आहे। ऐं एल्बम जो बोल आहे साईं के चवां छा कयां यारो दिलि मजबूर आहे, पियो सहां सदमा दिलि भर दूर आहे। हिन में बि तमामु बहितरीनु कलाम आहिनि। साईं कासिर नवाज़ जा कलाम आहिनि, वही धकड़े साहब जी शाइरी आहे। ऐं उन खां पोइ कुझु ॿिया फ़नकार इहो शाइर आहिनि, उन्हनि जा साले सैलानी जो कलाम आहे, खमीसो खान, सांवल मीराली। तमामु बहितरीनु एल्बम आहे। जे अव्हांखे ही पसंदि आहिनि त हिन वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा।